अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। शाहपुर जहानिया गुज़िरियल 2 हफ़्ता अॻु फैज़मुंद पलीअ वासी 8वीं क्लास जो शागिर्द 13 साल नौजवान हबीबुल्लाह वलद सिकंदर अली पलीअ जे मुबैना गुम थियण ख़िलाफ़ हज़रत वारसन सिविल सोसाइटी ऐं पली बिरादरी जे माण्हुनि हथनि में प्ले कार्ड खणी प्रेस क्लब शाहपुर जहानिया खां रैली कढी क़ौमी शाहराह ते धरणो हुयो। एहतजाज मुज़ाहिरे जी अॻवानी रसूल बख्श पली, जान मोहम्मद पली, पीरल पली, निसार पली, असद बुगियो, कासम जानी बुगियो, अब्दुलक पलीअ कई। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हबीबुल्लाह पंहिंजे किताबनि जो थेलो खणी गुज़िरियल 2 हफ़्ता अॻु दौलतपुर सफ़न शहर जे स्कूल में पढ़ाई जे लाइ सुबुह जो घरां निकितो, जेको अञा ताईं नाहे मोटियो। हिननि चयो त काफ़ी ॻोल्हा जे बावजूदि अॼु ॾींहं ताईं किथां बि संदसि पतो न आहे पइजी सघियो, जंहिं सबबि संदसि वालिदैन समेत पूरी बिरादरी सख़्तु परेशान आहे। हिननि चयो त हद जे थाणे ते शागिर्दनि जे गुम थियण जी रिपोर्ट पिणु दाख़िल कराई आहे, पर हिन महिल ताईं हद जे पुलिस को बि ख़ासि तहरुक न वरितो आहे। हिननि चयो त असांखे ख़दशो आहे त मज़कूर नीगर खे अगवा कयो वियो आहे। हिननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP शहीद बेनज़ीराबाद, SHO दौलतपुर समेत आला इख़्तियारनि खां घुर कई त संदसि नौजवान शागिर्द खे बाज़ियाब करायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।